मुफ्ती हुए का जादिए इसे तमाम मुफ्ती आयल शागिर्दन गाँव के शागिर्दन मुख्तलिफ समाजी सोशल वर्कर समाजी कारकुन कौमी कारकुन जेके भी किताब लिखन उन्हनि खे जस्ट पेश कया दाऊद मुफ्ती खां अहिड़े ॾींहं में अहिड़े ॾिसण वक़्त में त्यादल पंध कयो आहे पहिरें पंध कयो आहे ऐं उन्हनि जे खजल हिकु हिकु कदम खे नमी सलाम थो पेश कयां हिते जेके दोस्त बि गॾु थिया आहिनि ही का पहिरीं जदोजहद न आहे न ई का आख़िरी सम्झी वञे असीं इहो मुतालबो कयूं था कि सभ खां पहिरियां जेके बदमाशी जे तौर ते सिंधी शागिर्दनि खां यूनिवर्सिटियुनि जे अंदरां हासिल थी आहिनि सभ खां पहिरियां उहे बहाल कयो वञे उन खां पोइ जेके बि कोटा सिस्टम ख़तमु करे ओपन मेरिट ते जेके दाख़िला ॾिनियूं वञनि छो जो कोटा सिस्टम जे हिसाब सां असांजा जेके नौजवान आहिनि उहे रहिजी था वञनि उन्हनि खे इहो ॼाणाइनि था त ही पढ़ी नथा सघनि ऐं ही टेस्ट टू पास था करे सघनि हीअं नथा करे सघनि असांजो मुतालबो इहो बि आहे जेका कोटा सिस्टम आहे उहा ख़तमु करे ओपन मेरिट ते सभिनी खे जेका आहे दाख़िला ॾिनी वञे उन खां अलावा जेके बि शागिर्द एक्सपेल थिया आहिनि या उन्हनि जे मथां केस थिया आहिनि जो त शर्म अचणु खपे उन यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया खे शागिर्दनि जे मथां केस था कनि हिन मुल्क जे मुस्तक़बिल जे मथां केस था थियनि त पोइ इहे दहशत गर्दी तव्हांजी असीं कॾहिं बि क़बूल न कंदासीं कॾहिं बि न क़बूल कई आहे असीं इहो मुतालबो कयूं था उन्हनि शागिर्दनि मां बेचैनी ख़तमु करे उन्हनि जी जेका सस्पेंशन कैंसिल कई वञे उन्हनि खे बहाल करे उन्हनि खे इम्तिहाननि में क्लासनि में वेहण ॾिनो वञे करप्ट नाअहल जेके वीसी ऐं जेके ऑफिसर मुक़ररु कया आहिनि फौरी तौर ते हटाए करे सिंध जी तालीम बचाए वञे जेका वालार कई वई आहे उनजी तालीम जे मथां इन खां अलावा ये मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके हरासमेंट थिए थी उन्हनि जे ख़िलाफ़ को क्रैकडाउन नथो थिए उहे हरासमेंट वारा बि पाण हरासमेंट कमेटियूं जी पाण कयूं था आहिनि जेके मुख़्तलिफ़ गुरुबनि सां शागिर्दनि खे हरास था कनि तव्हांखे त शर्म अचणु खपे तव्हां हेॾो वॾो तालीमी इदारा हलायो था उते शागिर्दनि खे बंदूक जे ज़ोर ते परेशान था कयो बंदूक जी नाली ते हरासान था कयो तव्हांखे शर्म अचणु खपे पुॾी वञणु खपे त तव्हां हिननि नौजवान खां ख़ौफ़ कंदा आहियो शागिर्द छा था चाहिनि शागिर्द चवनि था असांखे तालीम ॾिनो वञे असांखे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सियासत जो हक़ सियासत जो मक़सदु छा आहे जेको शागिर्दनि सां नाइंसाफ़ी थिए थी उन्हनि सां गॾु बीहण शागिर्द सियासत जो मक़सदु छा आहे जेको यूनिवर्सिटी जे अंदरि ज़ुल्म ॾाढ ज़िबिर थिए थो उन्हनि जे ख़िलाफ़ बीहण लेकिन शागिर्दनि तालीमनि जे अंदरि पंहिंजा जेके आहिनि वाठा विहारे चाहे तालीम दुश्मन विहारे मुकमल तालीम खे तबाह कयो थो वञे ऐं असीं जेके इदारा आहिनि निगरान हुकूमत उन सां विझे जेको तालीम जो सेक्रेटरी आहे साईं मदद खे गुज़ारिश था कयूं त साईं थोरी नज़र सिंध जे तालीमी इदारनि ते बि विझो जेको ज़ुल्म थी रहियो आहे ॾाढ थी रहे तव्हां जेके नाइल जेके इंतिज़ामिया विहारे करे शागिर्दनि खे हरास कयो था इनखे थोरी हटाए करे हिकु तालीम दोस्त वतन दोस्त ऐं शागिर्द दोस्त जेके आहिनि उन्हनि खे अहल जेके आहिनि उन्हनि खे आंदो वञे हीअ जेका वित्ती तमरीन आहे इन जी जेका डिग्री न आहे जेका वेठी आहे हिकु दबदबे जी आई आहे हिकु सिफारिश जी आई आहे जेके जंहिंजे हक़नि ताईं 80 खां 83 जेके मुलाज़िम हुया सिंधी उन्हनि खे बरतरफ़ कयो वियो उन खां पोइ शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरास करे उन्हनि खे तशदुद करे अॻियां बंदूक जे ज़ोर उन्हनि खां वॉइस रिकॉर्ड कराए उन्हनि खे चयो त तव्हां गुनाहगार आहियो ऐं तव्हां जेको आहियो यूनिवर्सिटी जे ख़िलाफ़ जेको आहे तो ग़लति क़दम कयो आहे असीं इहो वाज़े ॿुधाइण था चाहियूं जेकॾहिं तव्हीं इन्हनि इंतिज़ामिया खे नथा हटाए सघो त पोइ असीं जदोजहद तरीक़ रखंदासीं इहो न सम्झिजो त हीअ जेके शागिर्द दाऊद यूनिवर्सिटी खां कराची प्रेस क्लब ताईं हेॾे वॾे ॾींहुं गरम में अची ते पहिरें पंध पहुता आहिनि उहे तव्हांजा